इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण रेड लाइन मंसूबे जो दौरो कयो। दौरे दौरान सूबाई वज़ीर शर्जील मेमण खे जिना एवेन्यू टैंक चौक वटि रोड लॉट 1 ते ट्रेन लाइन ऐं ॿियनि यूटिलिटीज़ जे मुंतक़िली ते ब्रीफिंग ॾिनी वई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ट्रांस कराची खे के इलेक्ट्रिक वाटर बोर्ड ऐं ॿियनि यूटिलिटी कंपनियुनि सां राब्तो करे समूरनि यूटिलिटीज़ जी मुंतक़िली जो कमु हिकु हफ़्ते अंदरि मुकमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त जीअं रस्तो ठेकेदारनि जे हवाले करे सघिजे। ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर लॉट 1 कंस्ट्रक्शन कंपनी जी कैंप ऑफिस जो दौरो कयो ऐं प्रोजेक्ट ते हलंदड़ हेवी मशीनरी जो मुआइनो कयो। दौरे दौरान शर्जील मेमण हिदायत कई त लॉट 1 में साफ़ हिसनि ते कम खे तेज़ करण लाइ साइट ते वधीक मशीनरी फराहम कई वञे। सूबाई वज़ीर लॉट 2 जे तामीराती कंपनी खे हिदायत कई त ॿिनि ॾींहनि अंदरि साइट ते मशीनरी फराहम कई वञे ऐं जिन रूट जा पार्ट्स साफ़ आहिनि उन्हनि ते कम तेज़ कयो वञे। शर्जील मेमण ट्रांस कराची खे इहा पिणु हिदायत कई त तरक़ियाती कमनि दौरान ट्रैफिक की रवानगी में खलल न अचण घुर्जे। ट्रैफिक पुलिस के सहकार से ट्रैफिक प्लान जोड़ियो वञे जीअं शहर के ट्रांसपोर्ट कंहिं भी सूरत में मुतासिर न थिए। उन मौके ते सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, MD सिंध मास ट्रांसिट अथॉरिटी कैप्टन रिटायर्ड अल्ताफ हुसैन सारियो, CEO ट्रांस कराची वासिफ इजलाल, कंसल्टेंट सुहेल आबदी, लॉट 1 एंड 2 कंस्ट्रक्शन कंपनी के प्रोजेक्ट डायरेक्टर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।